हिकिड़ो आहे इस्मी, ॿियो आहे हर्फ। हिकिड़ो इस्मी, ॿियो हर्फ। इस्मी अलिफ लाम हुनखे चइबो आहे जेको इस्म फाइल इस्म मफ़ूल अदा करे। इस्म फाइल या इस्म मफ़ूल। ठीक है। ऐं इहो अल्लज़ी माना में छाजी माना में हूंदो? अल्लज़ी। ॾिसो तव्हांखे ॾियां लफ़्ज़ आहे ज़ारिब, ठीकु आहे, या मज़रूब, ठीक है। ज़ारिब असल में है अल्लज़ी यज़रिब, मज़रूब असल में है अल्लज़ी युज़रब, ठीक है, क्लियर। तो इहो जेको अलिफ लाम आहे इनखे अलिफ लाम इस्मी चवंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? अलिफ लाम इस्मी। अलिफ लाम इस्मी सम्झ में अची वियो। ॿियो आहे अलिफ लाम हरफ। अलिफ लाम हरफ ई सम्झाइण खां पहिरियां मां हिनखे विझी वठां, तव्हां लिखी वियो। जेको अलिफ लाम हरफी आहे ये ॿ क़िस्म आहे। घणा क़िस्म आहे? हिकिड़ो आहे ज़ाइदा, ॿियो आहे ग़ैर ज़ाइदा। अलिफ लाम हरफी घणा क़िस्म? हिकिड़ो, ॿियो ग़ैर ज़ाइदा। हिकिड़ो ज़ाइदा, ॿियो ग़ैर ज़ाइदा। ज़ाइदा जे मुतालिक़ बि तव्हां पढ़ियो आहे, जिनका माना कलाम में तो ज़ायदा ऐं गैर ज़ायदा अलिफ लाम हरफी ॿ क़िस्म आहे। पोइ इन ॿिनि मां इहे चार क़िस्म आहिनि। ज़ायदा बि चार क़िस्म आहे ऐं गैर ज़ायदा बि चार क़िस्म। सभ खां पहिरियां ज़ायदा सम्झो। ज़ायदा चार क़िस्म। हिकिड़ो आहे एवज़ लाज़िम, ॿियो आहे ग़ैर एवज़ लाज़िम, ॿियो आहे एवज़ गैर लाज़िम, चौथो आहे गैर एवज़ गैर लाज़िम। क्लियर? लिखियो। हिकिड़ो आहे एवज़ लाज़िम, ॿियो आहे गैर एवज़ लाज़िम, टियों आहे एवज़ गैर लाज़िम, चौथो आहे गैर एवज़ गैर लाज़िम। हिन में चइनि अक़सामनि में ॿ अखर आहिनि। हिकु एवज़ आहे, ॿियो लाज़िम आहे, उन मथां वरी गैर दाख़िल आहे। ठीकु आहे। यानी एवज़ जो मक़सदु छा आहे? पोइ हीअ शइ हिनखे मां हिन जे एवज़ में ॾिनी, बदिले में। मालूम थियो त उहो जेको अलिफ लाम ज़ाइदा हूंदो एवज़ वारो, उहो कंहिंजे बदिले में हूंदो। लाज़िम, अच्छा, गैर एवज़ में छा हूंदो? उहो हुनजे बदिले में न हूंदो। ऐं लाज़िम ऐं गैर लाज़िम में छा आहे? लाज़िम ही चीज़ हिन सां लाज़िम आहे। ठीकु आहे। त लाज़िम जेको हूंदो उहो उन खां जुदा न थींदो, उन सां गॾु ई। ठीकु आहे। ऐं गैर लाज़िम उहो आहे जो उन खां जुदा बि थी वेंदो आहे। क्लियर? और रोशनी आहे सिज सां लाज़िम आहे न। रोशनी हूंदी त सिज हूंदो न। ईअं थी सघे थो रोशनी हुजे सिज न हुजे, उन सां लाज़िम आहे। ठीकु आहे। त गैर लाज़िम जेको आहे उहो उन खां जुदा थी वेंदो आहे, उहा उन खां शइ जुदा थी वेंदी। अच्छा, हाणे एवज़ लाज़िम जो मिसाल अलिफ लाम इस्म जलालत सां। हाणे जेको अल्लाह इस्म जलाल जो अलिफ लाम आहे उनखे तव्हां इलाहुनि मां ठाहियो। अल्लाह, ठीकु, इलाहुनि मां अल्लाह इस्म जलालत बणायो विया। त इहो जेको इलाहुनि जो शुरू वारो हमज़ो हूंदो उनखे तव्हां हज़फ़ कयो, उनजे एवज़ में तव्हां खणी आयो अलिफ लाम, उनजे एवज़ में। मालूम थियो त एवज़ जो आहे, मालूम थियो त एवज़ जो आहे। अच्छा, ॿियो त हीउ
کو اللہ جو اس میں جلالت جو لام آئے لام آئے یہ جدا نہیں ہوا ہے، ہمیشہ اللہ